का शख्सियत तशरीफ़ फरमा थी उनखां पहिरीं उनखे तशरीफ़ अची अचण ते तोहफ़ा पेश कबा हिन ॻोठ जो नेक ऐं मुआज़िज़ शख्सियत मोहतरम साईं सईद खान जमाली साहब साईं मुफ्ती साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदा। साईं मौलाना मोहम्मद रमज़ान जमाली सिकंदरी साईं सां गॾु आयल ख़तीब अहले सुन्नत मुजाहिद अहले सुन्नत शागिर्द शेर मुस्तफ़ा साईं अल्लामा मौलाना अलहाज निसार अहमद सिकंदरी साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदा। साईं मोहतरम अली हसन जमाली साहब मोहतरम हाजी अजब गुल कीरो कादरी साहब से अजरक जो तोहफ़ो पेश कंदा। हाणे बिना देर जे साईं मोहम्मद रमज़ान हार जो तोहफ़ो पेश कंदा। हाणे बिना देर जे अवां जी नारन जी गूंज में दावत खिताब अजीम इस्लामी स्कॉलर मुहक्किक अदीब साईं फर्जंद शेर मुस्तफ़ा व सुल्तानुल वाइज़ीन नाइब शेर मुस्तफ़ा व जानशीन सुल्तानुल वाइज़ीन हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती डॉक्टर हक़ नबी सिकंदरी अल-अज़हरी के जेके पंहिंजे नासियाना गुफ्तगू सां तव्हां असांखे मुस्तफ़ीज़ फरमाइनि। नारे तकबीर सभई नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे पीर नारे विलायत। اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان وهامة ومن كل عين لامة. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله. لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا
وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذي جاء بالصدق وصدق به أولئك هم المتقون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود مجھے ابھی بتے اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم حمد و صلاة खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम प्यारी जमात सबोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम मजीद फुरक़ान हमीद मां तव्हां प्यारी जमात जे आॾो हिन महीने में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे समूरन असहाबन सबूरन जे सरदार हजरत सैयदना सिद्दीक अकबर रदी अल्लाह तआला अन्हु जे विसाल जो ही महीनो आ। इन महीने जे चंड जी 22 तारीख़ जेका ग़ालिबन अॼु हुजण खपंदी आ। इन महीने जी 22 तारीख़ ते महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे यारे गार ऐं यारे मज़ार यानी उहा हस्ती जेका गार में हबीब सां गॾु हुई त अॼु मज़ार में बि महबूब सां गॾु। उहो तव्हांखे ख़बर हुआ त उहा हस्ती आहे हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रदी अल्लाह तआला अन्हु जी। अॼु उन जे उर्स जो ॾिहाड़ो आहे। तव्हां माशाअल्लाह वॾे भाग वारा आहियो। असां त इहो शायदि सोचियो कोन हो। एतिरो असांखे अंदाज़ो हुयो त महीनो जमादुल आखिरा जो आहे, जमादुल आखिर जो आहे
पर हीअ तारीख़ बि हंदी इहा असांखे ख़बर कान ही जो अल्लाह जो एहसान आहे ॾाढो भलो आहे तव्हां वटि अलहमदुलिल्लाह ही प्रोग्राम थी रहियो आहे ऐं तव्हां सभिनीनि खे इन जूं लख लख मुबारकूं हुजनि प्यारी जमात सगोरी सब खां पहिरियां तव्हां घुरो दुआ त अल्लाह ताला मां फ़क़ीर खे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन सां गॾोगॾु वरी ही बि दुआ घुरो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अरे माशाअल्लाह जेतिरो वॾो अंग आहे तव्हांजो उहे समूरा गॾिजी मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश करायो त मां तव्हां प्यारी जमात जे आॾो क़ुरान पाक पढ़ां ऐं उन जी तव्हांखे तर्जुमो उन जो तफ़सीर तव्हां प्यारी जमात खे अर्ज़ कयां का बि ज़ुबान ख़ामोश न रहे सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या नई मो जलसे में आया हो अले अगे ईंदड़ा हो सलात पढ़ो अले थकजी विया हो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून अन्या बुलंद आवाज़ से अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे उहा हस्ती जेका हस्ती हक़ ऐं सच जो पैगाम खणी करे आई आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी हिन आयत में ॿिन हस्तियुनि जो ज़िक्र फरमायो आहे हिकिड़ी उहा हस्ती आहे जेका हक़ ऐं सच जो पैगाम खणी करे आई आहे ऐं ॿी उहा हस्ती आहे जंहिं उन हक़ जे पैगाम जी तस्दीक़ कई आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे हक़ जो हिकिड़ो पैगाम खणी करे हिन जहान में आयो आहे ऐं ॿी उहा हस्ती आहे जंहिं इन हक़ ऐं सच जे पैगाम जी तस्दीक़ कई आहे। पहिरीं हस्ती जेका हक़ जो पैगाम खणी करे आई आहे उहो सॼे जहान जो सरदार तुंहिंजो मुंहिंजो सरदार हज़रत अहमद मुख़्तार आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे हिकिड़ी उहा हस्ती आहे जेका हक़ जो पैगाम खणी आई आहे ऐं ॿी उहा हस्ती आहे जंहिं इन हक़ जे पैगाम जी तस्दीक़ कई आहे। हिकु हस्ती मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आहे ऐं ॿी हस्ती जंहिं इन हक़ जे पैगाम जी तस्दीक़ कई आहे उहा जेका हस्ती आहे उन हस्तीअ जो नालो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु। अल्लाह जो हबीब हक़ जो पैगाम खणी आया निमाज जो पैगाम मुस्तफ़ा आंदो आहे निमाज हक़ आहे ज़कात जो पैगाम हबीब आंदो आहे ज़कात हक़ आहे हबीब अकरम जिहाद जो पैगाम आंदो आहे जिहाद हक़ आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाड़े वारनि जे ख़्याल फरमाइण जो हुकुम फरमायो आहे ऐं इहो पैगाम आंदो आहे इहो हक़ आहे पर उन हक़ जे पैगाम जी अव्वल जंहिं हस्तीअ तस्दीक़ फरमाई आहे उन हस्तीअ जो नालो तुंहिंजो बि सरदार ऐं सभिनि सहाबिन जो सरदार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ आहे।
अल्लाह फरमायो आ जेको हक जो पैगाम खणी आयो आ ऐं वरी अॻिते अल्लाह फरमायो आ जंहिं उन हक जे पैगाम जी तस्दीक कई आ अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ ये ॿई जेके हस्तियूं आहिनि जिन जो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला इन जगह ते फरमायो आ रब फरमायो आ मां कुरान पाक में इन शइ जो ऐलान थो फरमाया रब फरमायो आ ये ॿई जेके हस्तियूं आहिनि इहे ॿई मुत्तकी ऐं परहेज़गार हस्तियूं आहिनि या आयत कुरान पाक जी तव्हां आलिमन खां ॿुधंदा आया आहियो इन जो तर्जुमो बि तव्हां ॿुधो मां अॻिते हलंदुसि पर हिक में जी गुज़ारिश आहे तव्हांखे त को बि उथी पैसा न रखे तूं हेॾो वे झले घोर मन हुआ मुझे मथां घोर न कजो मदरसे में पैसा ॾियणा अथव त ओॾे शाहपुर अची ॾेई वञो हिते मां पैगाम खणी आयो आहियां उहो ॿुधायां हाणे 10 जे नोट ॾे बि ईअं ॾिसां 10 जो हुजे भले 50,000 जो पैगाम रहिजी वेंदो क़ुरान पाक रहिजी वेंदो ऐं क़ुरान जहिड़ी महिल बयान थिए हदीस जहिड़ी महिल बयान थिए त ओड़ी महिल विच में दुनिया न हुजे या न बस इहो हाणे मां सां वाइदो कयो कोन थदव बस तव्हां बि नाथवाननि खे हेरायो आहे पोइ पैसा ॾींदा पोइ वठ पकड़ हूंदी हल हला हूंदी नच नचो हूंदो घोर पई हलंदी साईं हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा फरमाईंदो जेका घोर ते कलाक था लॻाइनि ॿ कलाक था लॻाइनि घर वञी पैसा गण त कुल 21.5 रुपया पैगाम बि वियो जलसो बि वियो टाइम बि वियो पैगाम बि विच में रहिजी वियो त को लाखों रुपया बि त अलाह जी वाट में कोन थिया न बाबा उनजी लालच कंहिंखे कान्हे असांखे लालच रुगो हिकिड़ी ही त अहले सुन्नत जो पैगाम तो यादि अरे सलात पढ़दा ते कुरान ॿुधायूं वेठो हुजां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह पुठ ते वेठल वो पढ़न सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हक जो पैगाम खणी अचण वारी ज़ात मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आहे ऐं अव्वल इन हक जे पैगाम जी जंहिं हस्तीअ तस्दीक कई आहे उन जो नालो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ आहे अदा इहो मां फ़क़ीर जो फ़ैसिलो नाहे बल्कि इहो फ़ैसिलो मौला अली मुश्किल कुशा हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जो आहे मां जेका ॻाल्हि कंदुसि उहा ज़ाहिर शरीयत जी थो कयां पंहिंजे तरफ़ां मां ॻाल्हि कोन थो कयां हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां पुछो वियो आहे ओ सोना अली करमल्लाहु वजहुल करीम तव्हां पाण बयान फरमायो हक़ जो पैगाम इन आयत में जेको अल्लाह बयान फरमायो आहे हक़ जो पैगाम केरु खणी आयो आहे ऐं उन हक़ जे पैगाम जी तस्दीक करण वारो केरु आहे हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण फतवा जारी फरमाई आहे पाण इरशाद फरमाइनि था हक़ जो पैगाम खणी अचण वारो मुंहिंजो महबूब मदीने वारो आहे ऐं हज़रत अली फरमायो आहे उन जी अव्वल जंहिं तस्दीक कई आहे उहो मुंहिंजो यार हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे
हजरत अली करमल्लाह वजहुल करीम जी इहा फतवा वा हजरत अली करमल्लाह वजहुल करीम जो बचड़ो हजरत सोनो इमाम हुसैन हजरत इमाम हुसैन जो बचड़ो वा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जो बचड़ो वा हजरत इमाम मोहम्मद बाक़िर सुभान अल्लाह अञा ज़ोर सां इमाम मोहम्मद बाक़िर हाणे मथां खां तो ॿुधो आहे हाणे वरी हेठि खां ॿुधो हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर जे वालिद जो नालो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन आहे ऐं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे वालिद जो नालो हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे ऐं हज़रत इमाम हुसैन बचड़ो ख़ातून जन्नत ऐं मौला अली मुश्किल कुशा जो आहे ऐं ख़ातून जन्नत वरी न्याणी इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफा जे दिल जो टुकड़ो आहे यो हजरत इमाम मोहम्मद बाक़िर रज़ियल्लाहु तआला अन्हु इमाम मोहम्मद बाक़िर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी ख़िदमत मुबारक में हिकिड़ो माण्हू आयो आहे उन शरीयत जो मसइलो पुछो आहे ओ सोना इमाम मोहम्मद बाक़िर हिकिड़ी फतवा त जारी फरमाए सुभान अल्लाह जागो ज़ोर सां सुभान अल्लाह अल बैत जा जेके इमाम आहिनि उहे इल्म जा बि इमाम मां ॿ ॾींहं अॻे हुयुसि लाड़काणे जे भरिसां ॾोकरीअ में उते वॾो प्रोग्राम हुयो बिरोही आहिनि फ़क़ीर हिकिड़ा उहे सदाईं खां प्रोग्राम कराईंदा रहंदा आहिनि हज़रत साईं शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह तआला अलैहि जे वक़्त खां वठी उते जलसो थींदो आहे तक़रीबन उनखे 20-30 साल थी विया आहिनि ऐं मूंखे बि उते वेंदे 7 साल थिया आहिनि हाणे सतो उते प्रोग्राम कयो आहे ऐं लगातार मुंहिंजो वञणु थिए थो हर साल वो प्रोग्राम वठन था मां भी उन्हनि खे प्रोग्राम ॾींदो रहां थो मां उते उन्हनि खे इहा ॻाल्हि कई हुई जेका तव्हांखे बि कयां थो भाऊ नंढड़ो होॾे पियो घुमे उनखे ॾिस उते वेही रहे उनखे ॾिस सुभान अल्लाह बाबा सुभान अल्लाह हाणे वरी तव्हां पोइते निहारियो सभु पोइते निहारियो अकुल ॾिसी हेॾे निहार तवज्जो आहे मां उते इहा ॻाल्हि कई मूंखे उहा ॻाल्हि यादि अची वई आहे त तव्हांखे बि चवां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सवाल पुछई अहल बैत जे इमाम खां छा जो शरीयत जो सुभान अल्लाह चओ सब कोन था चवण शरीयत जो मां इतां इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हां बि असांजे सिंध वारा सैयदनि सादातनि पीरनि बुज़ुर्गनि खां तमामु जेकॾहिं शरीयत जा मसइला पुछो न त जेकर सभु सैयद पढ़ी अथव सुभान अल्लाह मां चयो त ॾोह तव्हांजो आहे असां अवाम जो ॾोह आहे जो असां सैयदनि सादातनि खे असां हथ सां ख़राब कयो आहे कीअं ख़राब कयो आहे असां हीअं ख़राब कयो आहे साईं तोखे पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे तूं सैयद आहीं सैयद माशा अल्लाह सवा सेरो हूंदो आहे उनखे इल्म जी कहिड़ी ज़रूरत आहे साईं तोखे त वॾनि जी दुआ आहे साईं तोखे पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे तोखे मदरसे में वञण जी ज़रूरत ई कान्हे पोइ मूं जहिड़ा तो जहिड़ा असां गॾिजी सॼी सैयदनि जी ख़िदमत बि कंदासीं उहा भली ॻाल्हि आहे पर उन खां अलावा उन्हनि जा बचड़ा उन्हनि जा नौजवान सादात जा उन्हनि खे ईअं चई ज़ाहिर आहे इंसान आहे पोइ जॾहिं ॾिसंदो त बाबा हे सभु चवनि पिया त साईं खे पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे त पोइ सैयद सगोरा पढ़नि ई कोन था हालांकि मुफ़्ती इन्हनि खे हुजणु घुर्जे अल्लामो इन्हनि खे हुजणु घुर्जे हालांकि दीन विरासत सभिनीनि जी आहे रुगो सैयदनि जी न आहे पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ हक़ीक़त में जेकॾहिं संभालणो घुर्जे इन कम खे त सैयदनि खे संभालणु घुर्जे सुभान अल्लाह
या आए या न पर तव्हां सां छा था कयूं यार साईं मिड़ई ख़ैर आहे बाबा तूं मौलवी थी करे छा कंदे माना तूं साईं जाहिल हुज ॿियनि लफ़्ज़नि में इहो था चवणु चाहिनि पोइ ढकनि था ॻाल्हि खे साईं तूं मौलवी थी करे छा कंदे ऐं मुंहिंजा भाउ अज़ीज़ अचु त मां तोखे सॼी तारीख़ ॿुधायां कसम ख़ुदा जो जेके बि सैयद सादात अल्लाह हुननि जो मक़ाम वॾो बुलंद फरमायो आहे पर कसम ख़ुदा जो जॾहिं सैयद खे वरी इल्मु ईंदो आहे न त पोइ ईअं सम्झ त सोन ते सुहागो थी पए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुन जो सिंगार वधी वेंदो आहे हुन जी सूंह में इज़ाफ़ो ऐं बरकत थी पवंदी आहे त हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां हुन पुछण वारे शरीयत पाक जो मसइलो पुछियो उहो मसइलो कहिड़ो आहे उहो मसइलो ही पुछई त क़िबला साईं जेका तलवार वा तलवार उन तलवार जो सिंधीअ में अखर हूअ फारसीअ जो लफ़्ज़ आहे उनखे चइबो आहे दस्तो यानी तलवार खे पकड़ण वारी जेका जॻह ऐं आम तौर ते आम ॿोली में उनखे मुठियो बि चइबो आहे जेका उनखे पकड़ण वारी जाइ आहे उन सुवाल करण वारे सुवाल कयो क़िबला कंहिंखां कंहिं सुवाल हज़रत इमाम बाक़िर न चओ मुहम्मद बाक़िर मोहम्मद बाक़िर हज़रत इमाम चओ हज़रत इमाम सभु जो नालो यादि बीहे फर्ज़ंद कंहिंजो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जो चओ कंहिंजो फर्ज़ंद आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन फर्ज़ंद आहे सोने इमाम हुसैन जो हाणे यादि बीहे सुवाल पुछई त क़िबला साईं इहा जेका तलवार आहे इन तलवार जो जेको दस्तो आहे इन दस्ते ते सोन सां सिंगार करण जा उन माण्हूअ सुवाल कयो क़िबला जेका तलवार आहे उन तलवार जो दस्तो छा सोन सां सिंगारे सघिजे थो या न मां जेकॾहिं तूं मूंखां फतवा वठंदे को मसइलो मूंखां पुछंदे त मां तोखे उन जो जवाबु ॾियां ऐं उन जवाब में मिसाल आहे ईअं चवां त अदा ही फिलाणो मसइलो ईअं वा ऐं उन जे दलील में तोखे चवां बाबा इन मसइले जी फतवा असांजे इमाम हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़े ईअं ॾिनी आहे इन जो मतिलबु आहे इमाम आज़म अबू हनीफ़ो दलील आहे ईअं आहे या न तव्हां मूंखां मसइलो पुछो त साईं हे फिलाणो मसइलो भला ॿुधायो इहो कीअं थींदो मां तव्हांखे फतवा लिखी ॾिनी त बाबा हा इहो मसइलो हीअं आहे ऐं हिनजे दलील में मां लिखियो त हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा क़िबला साईं सुल्तानुल वाइज़ीन वक़्त जे कामिल आलिम आरिफ रब्बानी आलिम दीन जे तुंहिंजा मुंहिंजा अक़ीदा बचाया हज़रत साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदर ऐं मां हुन में लिखां त बाबा हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि हीअं लिखियो आहे पाण इन जी वज़ाहत हीअं फरमाई अथऊं इन जो मतिलबु आहे त हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा बि असां लाइ हुज्जत आहे असां लाइ दलील आहे जेकॾहिं मां तोखे उन जवाब में मसइलो ॿुधायां त हज़रत पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि इन शरीयत ऐं फ़िक़ह जे मसइले खे ओ हीअं लिखियो आहे त हज़रत रोज़े वारो बि असांजे लाइ दलील आहे जेकॾहिं मां तव्हांखे मसइलो बयान कंदे ऐं उन में इहा ॻाल्हि लिखां ऐं इहा ॻाल्हि चवां त ही मसइलो हज़रत मुहियुद्दीन सोणे दिलबर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी हीअं लिखियो आहे त इन जो मतिलबु आहे त हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु असांजे लाइ दलील आहे इमाम आज़म दलील गौस आज़म दलील सोणो शेरे मुस्तफ़ा दलील इमामुल आरिफीन हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि असांजे लाइ दलील ईअं आहे या न आहे इहा ॻाल्हि सम्झंदव त अॻिते हलंदव ईअं आहे या न आहे इन जो मतिलबु मसइलो आहे मसइले सां गॾु दलील में उन हस्तीअ जो ज़िक्र थियो त हीअ फिलाणी हस्ती आहे हाणे हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर खां पुछण वारे पुछियो क़िबला साईं तव्हां असांखे ही ॿुधायो जेका तलवार आहे उन तलवार जो जेको दस्तो आहे उन दस्ते खे सोन सां सिंगारे सघिजे थो या न हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर उनखे जवाब था फरमायो हाओ सिंगारे सघिजे थो दलील चई इन जे करे जो सोने सिद्दीक़ अकबर जे तलवार जो दस्तो सोन जो हुयो
इहो इन जे करे जीअं दलील मां मिसाल ॾियारो अॻे सम्झाया साईं जाइज़ आहे हाओ जाइज़ आहे जाइज़ छो आहे पाण अॻे हुनजे सुवाल करण खां अॻे ई हुनखे फरमायूं हाओ इन जे करे इहो हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका तलवार इस्तेमाल फरमाईंदा हुया उन जो जेको दस्तो हो उहो सोन सां सिंगारियल हुयो लिहाज़ा इहो दलील आहे त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो यारे हार ऐं यारे मज़ार हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर जे लाइ बि हुज्जत ऐं दलील आहे जेड़ी मल पाण इहो जवाब अता फरमायूं त पुछण वारे वरी अॻियों बि सुवाल कयो उहो बि तोखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सला सला सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी पुछण वारे अॻिते ई उते जो उते सुवाल कयो जेॾी महिल हज़रत सिद्दीक़ अकबर जो नालो आयो त पुछियईं त क़िबला छा तव्हां बि सिद्दीक़ खे सिद्दीक़ मञींदा हो छो त ग़लति ॻाल्हियूं करण वारा त माण्हू हर जॻह ते हूंदा वो तो माण्हूअ ते पाण ते आहे न त पंहिंजो अकुल संभाले पंहिंजो फ़हम संभाले पंहिंजे ज़हन दिल दिमाग़ खे संभाले कंहिं जलसे में मां हुजां उते का ॻाल्हि ॿोल थी जलसो करे लथुसि त हिकिड़े मौज़िज़ मूंखे फ़ोन कयो साईं हीअ ॻाल्हि हीअं न हुजणु घुरिजे हा हीअं हुजे हा मां चयो साईं सुहिणा तोखे इहा ॻाल्हि कंहिं चई चईसी मां वरी ख़लीफ़े मांखे ईअं चयो पोइ मां चयोसीं पोइ तोखां त वधीक पढ़ियल तुंहिंजो ख़लीफ़ो आहे चङो न आहे जो हुनखे तूं पीर करे माना तुंहिंजो पंहिंजो अकुल इहो न आहे तुंहिंजे कन में फूक तुंहिंजे ख़लीफ़े विधी तो खणी हुन ते पत कई मां त तोसां गॾु बीठो हुउसि मां त तुंहिंजे मुंहं ते बीठे ॻाल्हायो इहो टियों मतिलबु ॻाल्हि जो चौथों मतिलबु तोखे बि कोन आयो मूंखे बि कोन आयो ख़लीफ़े शैतान खे अची वियो ऐं उन तुंहिंजे कन में फूक ॾिनी पोइ मुंहिंजो सोना तूं मुर्शिद नथो जुगाई मुर्शिद इहो ख़लीफ़ो थिए तूं हुनजो मुरीद थी त चङो आहे अड़े मुंहिंजा भाउ अज़ीज़ दुआ कर त अल्लाह साईं असहाबन आल बैतन जे दग ते हलण जी तौफ़ीक़ अता छो त ॻाल्हियूं करण वारा ॻाल्हियूं असांखे बि घणियूं चवंदा हूंदा तव्हांखे बि चवंदा हूंदा उहो त मुंहिंजो अकुल आहे त मां पंहिंजे अकुल खे कीअं थो संभालियां मां हेठियनि जे चवण ते थो हलायां हेठियां मुंहिंजे चवण ते था हलनि हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बाक़िर खां इहे सिखण जी ॻाल्हि आहे हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर खां हुन पुछण वारे पुछो ऐं पुछई सुवाल कई क़िबला छा तव्हां बि हज़रत अबू बकर खे सिद्दीक़ मञींदा आहियो छा हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बाक़िर रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण हुआ इत्मिनान सां आराम सां पंहिंजे वक़ार सां वेठा हुया जेॾी महिल हुन सुवाल कयो किताब जा अखर आहिनि किताब जा लफ़्ज़ आहिनि फवसब वस्तक़बल अलकअबत हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बाक़िर हुआ आराम सां जीअं माण्हू तकड़ में उथंदो आहे पाण उथिया उथी बीही करे ओलह ॾे मुंहुं कयूं ओलह ॾे मुंहुं फरमाए ऐं पाण हुनखे फरमायूं हा 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 टे दफ़ा पाण फरमायूं हा 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 जेको सिद्दीक़ खे सिद्दीक़ न मञे अल्लाह उन जी दुनिया में बि सचाई कोन कंदो अल्लाह उनखे आख़िरत में बि सचो कोन कंदो हाओ मुंहिंजे महबूब जो प्यारो यार सिद्दीक़ सिद्दीक़ टे
दफ़ा पाण फरमायूं, 3 दफ़ा फरमायूं ला सद्दक़ल्लाहु क़ौलहु ला फिद दुनिया वला फिल आखिरा, ला सद्दक़ल्लाहु क़ौलहु ला फिद दुनिया वला फिल आखिरा, ला सद्दक़ल्लाहु क़ौलहु ला फिद दुनिया वला फिल आखिरा। पाण फरमायूं जेको सिद्दीक़ खे सिद्दीक़ न चवे अल्लाह न को उन जी आखिरत में ॻाल्हि सची कंदो, न को दुनिया में अल्लाह उन जी ॻाल्हि सची कंदो। हाओ असां सिद्दीक़ खे सिद्दीक़ मञींदा। हाणे तूं गौर कर, थोरो पंहिंजे इर्द गिर्द तवज्जो फरमाए। जिन खे तहारत जी ख़बर न आहे, जिन खे नमाज जी ख़बर न आहे, जिन वीचारनि जो कमु ई सॼो ॾींहुं भंग पीअण आहे, जिन वीचारनि जो कमु ई सॼो ॾींहुं चरस ऐं आफ़ीम सां आहे, उहे बि तोखे मूंखे चवंदा त महबूब जा जेके यार असहाब सगोरा हुआ उहे अहल बैत सां कोन ठहंदा हुआ, अहल बैत सां नऊज़ बिल्लाह ज़ुल्म कंदा हुआ, अहल बैत जो हक़ खाई विया। अदा तूं को ठेकेदार कोन आहीं, तूं पंहिंजो वञी निमाज़ूं पढ़, पंहिंजा वञी कपड़ा पाक कर, पंहिंजी नीयत पाक कर, सुल्फीअ मां जान छॾाए, आफ़ीम मां जान छॾाए, चरस मां जान छॾाए, पोइ तूं अची करे इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाइजां। तोखे त ॻाल्हाइण जो हक़ ई कोन्हे। हे त मुंहिंजे महबूब जा यार उहे आहिनि जिन जी तारीफ़ अल्लाह पाण क़ुरान में बयान फरमाए। अहल बैत जे इमामनि जो इहो फ़ैसिलो आहे ऐं असां अहले सुन्नत व जमात वारनि खे अहल बैत जो बि फ़ैसिलो क़बूल आहे त असहाबनि जो बि फ़ैसिलो क़बूल आहे। सलात पढ़ंदा अॻिते ॿुधाए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलात तव्हां नथा पढ़ो, नवां मुस्लमान थिया हो। सल्लल्लाहु अलैका वरी शुरू कराया मत वरी सब भेरो जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेको महबूब जे सभिनी यारनि सां मोहब्बत कंदो आहे हथ त मथे करे हिक ॿिनि सां कंदा हो सभिनी सां। मूंखे पत कान ईंदी, ईअं पत कान ईंदी। मां तरानो मां चवां थो तव्हांखे सेखारियां थो, ॾिसां त तव्हां मूंसां गॾु चओ था या न। ओ लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे ना लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर प्यार में परवाना लगी तुझे तार आजन खे यूसुफ यार हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ यार हुई हिकड़ी ज़ुलेखा
था हैरान पर मदनी अलैहि मुल्क चरियो मदनी अलैहि मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझे तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहरियो नंबर बीजो दे इते बीजो मां चवां असहाबी ओ हितां खां वठी आख़िर ताईं हथ बि मथे कजो हीअं हीअं आंगुर हिकिड़ी जीअं पहिरों नंबर यादि रहेव सभु बुलंद आवाज़ सां चइजो त मां चवां असहाबी तव्हां चवंदव पहिरियों नंबर असहाबी असहाबी पहिरियों नंबर यार मेवा परवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी असहाबी पहिरियों नंबर यार मेवा परवाना लगी तुझी तार जन खे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबिया उन सहाबी सगोरे जो नालो आ हजरत रबिया ओ हजरत रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु हजरत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत कंदो आ अल्लाह जो हबीब वुज़ू फरमाईंदो आ त पानी रखंदो आ अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पानी घुरंदा है त हजरत हबीब जे खिदमत में पानी पेश कंदो आ महबूब खाधो पराईंदा हबीब जी खिदमत कंदो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एडी नजर फरमायस मेहरबानी कयस जो अल्लाह जे हबीब उन जी शादी पाण कराई मां तहां या मिस्कीन फकीर माण्हू यार जलसो भलो वॾे शौक़ सां आयुस पर लाउड ते महिनत मौलवी रमज़ान कान वॾो ताकीद कयो मां त बाबा लाउड वारो को हिम्मत वारो आणजो मां वॾे शौक़ सां तव्हांजे तर में आयो आहियां वॾे शौक़ सां सची पुछो हाणे हिम्मत कंदव त मां हर साल तव्हां वटि ईंदुसि पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ को अचूं था ॻाल्हायूं था टाइम कढी अचूं था लाउड वारो शुरू खां सऊं 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 लॻी पई त सलाह हिदायत था फरमा हा हुनजो बि ॾोह कोन्हे अबा लाउड थोरा जमायत घणी हलाइण वारो को होशियार हुजे नवाब शाह माशाअल्लाह भरियो पियो आहे हाणे तवजो फरमाए मुंहिंजा भाउ अज़ीज़ हज़रत रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो गुलाम अदा मां त थियुसि फ़कीर मां गिला कोन थो कयां सचनि जी गिला मां न कंदुसि छो त गिला त जाइज़ ई कोन्हे पर हक़ जी त ॻाल्हि करे छॾिया आहिनि मुंहिंजा भाउ अज़ीज़ वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा अल्लामा करोड़े रुपया हूंदनि मां फ़कीर आहियां मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां छो त जहिड़ा तव्हां ओड़ो मां फ़कीर वॾा वॾा मुफ्ती बि आहिनि अल्लामा बि आहिनि वॾा वॾा दरवेश बि आहिनि ऐं पीर बि माशाअल्लाह जाम पैसो ॾोकड़ अथनि पर मां अञा ताईं अहिड़ो पीर कोन ॿुधो आहे जो मुरीद जी शादी पंहिंजे ख़र्च ते कराए चईं हलवो खाइण सुन्नत वा मां चयो सच थो चवई हलवो खाइबो सुन्नत वा ऐं महबूब मदीने वारे साईं जी इहा सुन्नत बि अल्लाह असां अहले सुन्नत वारनि खे नसीब कई आहे महबूब खे हलवो पसंदि आहे मां चयो हा अदा हलवो खाइण बि सुन्नत वा त सोणे हुसैन वांगुरु सिर ॾियण बि सुन्नत ईअं आहे या न आहे कंहिं बुजुर्ग खे खिदमत में पैसा ॾियणु भली ॻाल्हि आहे सुन्नत आहे छो त असहाब महबूब जी खिदमत में नज़रानो ॾींदा हुआ पोइ मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहा सुन्नत आहे त महबूब मदीने वारो कॾहिं वरी पंहिंजे ख़र्च तां बि असहाब जूं शादियूं कराईंदा हुआ इहा बि सुन्नत आहे दुआ करदा अल्लाह सी मां फ़कीर खे एतिरा ॾोकड़ ॾे त मां तव्हां फ़कीर जेके तव्हां में वाढा वेठा आहिनि उन्हनि खे मां पाण परणाए आमीन त चवण यार जेके वाढा वेठा आहिनि उहे त आमीन चवनि हज़रत रबिया तवज्जो सां ॿुध इहा ॻाल्हि
हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे महबूब जी ख़िदमत कंदो आहे। अल्लाह जे हबीब हिकिड़े ॾियारे फरमायुसि रबिया शादी कर। चुप थी वियो छो त हुनखे पंहिंजे हाल जी ख़बर आहे। वरी ॿ टे ॾियारा गुज़रिया, वरी हबीब फरमायुसि गोरी मूंखे मजबूर न कयो त मां तव्हांखे करंट हणां। चलियो न डोकड़नि खां गाल विसरी है वैसे मैं क्लूडे थी गाल विसरी हो गाल वैसे हिम्मत कर मैं क्लूडे थी मैं उधर जा रहा मैं क्लूडे माइक साइड लगे थी वैसा ने मां जेड़ो यार कोन मिलंदी जेको डोकड़नि कोन लेकिन यारी मां सां पकी रख सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण फरमायो त ओ रबिया शादी कोन थो करी। हिकु दफ़ो मुंहिंजे महबूब फरमायुसि, वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे महबूब फरमायुसि, टियों दफ़ो वरी हबीब जेड़ी महिल फरमायो त अर्ज़ु कई या रसूल अल्लाह मुंहिंजो न को हिते मिटु आहे न को माइटु आहे, मूंखे संगो केरु ॾींदो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इरशाद फरमायो आ ओ रबिया वञो अंसारन जो फिलाणो घर आ उन घर वारन खे वञी मां मोहम्मद करीम जा सलाम ॾे ऐं रबिया उन्हनि खे चओ त तव्हां जे घर में न्याणी जवान वेठी आ मांखे मोहम्मद मुस्तफा करीम मोकिलियो आ त पंहिंजी न्याणीअ जो निकाह मां रबिया करे छड़ियो। अदा असहाबन सगोरन जी मोहब्बत मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां केतरी आ। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज़रत रबिया के फरमायो हज़रत रबिया उतां खां उथियो आ वञी करे उन्हनि अंसारन जे दर जो कड़ो खड़काई हज़रत रबिया के जेड़ी मल बाहर ॾिठाऊं बिस्मिल्लाह उन्हनि खे ख़बर वा त मुझे महबूब जो गुलाम आ हज़रत हबीब जी ख़िदमत कंदो आ। ओ सोना रबिया कीअं अचण थियो आ अदा तू भी गौर कजा इन गाल ते। हज़रत रबिया फरमायो मां महबूब खे हीअं अर्ज़ कयो हज़रत हबीब अकरम फरमायो आ फिलाणे घर ॾे वञो उन्हनि खे न्यापो ॾे त तव्हां जे घर में न्याणी जवान वेठल आ तव्हां उन जो निकाह मां रबिया सां करायो। ऐं मुंहिंजा भाउ अज़ीज़ इंसान धन ॾींदो आ दौलत ॾींदो आ रोकड़ ॾींदो आ पैसा ॾींदो आ पर संगत नंग हूंदा आहिनि नंग। हज़रत हबीब अकरम जो जीअं जो न्यापो पुगो त हुन खां ॿी ॻाल्हि पुछियो ई कान हथ मां वरतऊंसि चई तोखे मुस्तफ़ा मोकिलियो आ अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजो निकाह पंहिंजी न्याणी सां करायूं था। मां तोखां हिकिड़ो सुवाल कयां जीअं तोखे ॻाल्हि चङी तरह सम्झ में अचे अदा जेकॾहिं उहे असहाब सगोरा हज़रत रबिया खे ईअं चवनि हा त अदा अखियुनि ते महबूब जो फरमानो क़बूल आ पर भला हिकु दफ़ो पक त कयूं मुस्तफ़ा खां त वाकई हबीब तोखे ईअं चयो आहे छो त न्याणी जहिड़ी ॻाल्हि आहे संग जहिड़ी ॻाल्हि आहे पंहिंजो नंग ॾियण वारी ॻाल्हि आहे हिकु दफ़ो हबीब खां पुछूं त सही कसम ख़ुदा जो ईअं बि कोन कयूं छो उन्हनि खे पक वा त महबूब जो सहाबी सिर वठाईंदो पर मुस्तफ़ा ते कूड़ कॾहिं बि न ॻाल्हाईंदो। उन्हनि खे इहा पक हुई
हबीब जो सहाबी ज़माने में कदे सुस्ती थी वनेस नमाज छडींदो कोन देर थी वनेस मुमकिन आ इंसान आ के मा थपा केडी मल सफर आ केडी मल ओडियागो आ मुमकिन आ गुरबत जे करे ज़कात अदा न करे सके जो त लाज़िम ही कोन दस पर इहो मुमकिन ही कोने त महबूब जो सहाबी हबीब ते कूड़ हणे ओ हजरत रबिया वयो बस न्यापे ॾियण जी देर ई उन्हनि हथ मां वरतुस अंदर वठियस घर जा भाती वेही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे निकाह खणी पढ़ाई हजरत रबिया मोटी आयो मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अर्ज की या रसूल अल्लाह वयुस अमा जो न्यापो दिनुम अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बस न्यापे ॾियण जी देर ही हुन त मुंहिंजो निकाह कराए छॾियो अल्लाह जा हबीब हाणे हक़ महर बि ॾियणो आहे अल्लाह जा हबीब हाणे वलीमो बि करणो आहे ॿुध पीरनि जे पीर इमामुल अंबिया जी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के ईअं जो अर्ज़ कई त मुंहिंजे महबूब मदीने वारे जे साम्हूं पंहिंजा असहाब सगोरा वेठा मुंहिंजे महबूब उन्हनि असहाबनि खे फरमायो रबिया मुंहिंजी ख़िदमत कंदो आहे मिस्कीन आहे इनखे एतिरो सोन गॾु करे ॾियोसि जो वञी हक़ महर बि अदा करे ऐं सुभाणे वलीमो बि करे अल्लाह जे हबीब जा सहाबी उथिया कहीं छा ॾिनो कहीं छा ॾिनो कहीं केश पैसा ॾिना कहीं छेलो ॾिनो कहीं विढ ॾिनी कहीं छा ॾिनो जेको उन्हनि वटि हुयो सीरत पाक जा किताब ॿुधाइनि था उन सहाबीअ वटि लप जेतिरो सोन जेको अॼु बि किरोड़नि जो आहे लप जेतिरो सोन बि गॾु थियुसि ऐं उन खां अलावा भलोड़ घटा ऐं बकर छो त अरबनि में घटो रिढ घणी आहे ऐं उन्हनि खे भली रिढ ऐं भला घटा जेके हुया उहे बि मिलिया उहो सोन जेको हुयुसि उहो सोन वञी हक़ महर में अदा कयईं ऐं जेके घटा हुया उहे कुही करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे अॻिले ॾियारे ते सभिनीनि खे वलीमे में दावत खाराई ऐं पंहिंजो रुपयो बि ख़र्च कोन थियुसि हबीब खे प्यारो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अदा मां चवंदो आहियां त मां तव्हांखे अहिड़ियूं सुन्नतूं ॿुधायां जेके सुन्नतूं ॿिया न ॿुधाइनि मां शाहपुर चाकर जे जुमे में इहा ॻाल्हि कई त मां कॾहिं तव्हांखे इंशा अल्लाह ताला उहे महबूब जूं आदतूं मुबारक उहे सुन्नतूं मुबारक ॿुधाईंदुसि जेके असांजे मुआशिरे में माण्हू नथा सम्झनि ऐं माण्हुनि खे ख़बर न आहे छो त इल्मु हूंदो त सोना ख़बर पवंदी न उन इल्म खां सवा ऊंद हेॾा निहार सुबुह जो निंड मां उथणु ऐं निंड मां उथी आम तौर ते त असां ईअं कंदा आहियूं पर अॼु तोखे उहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां सुबुह जो निंड मां उथणु ऐं निंड मां उथण सां दुआ बि आहे उहा जागण सां दुआ पढ़बी आहे ऐं उन खां पोइ तव्हां असां आम तौर ते पंहिंजे अखियुनि ते हीअं हथ हणंदा आहियूं अॼु त मां तोखे ॿुधायां मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं बि जीअं जो निंड मां उथंदा हुआ त महबूब पंहिंजनि अखियुनि ते हीअं हथ घुमाईंदा अॼु खां पोइ तूं हूअं आम आदत में कंदो हुई अॼु खां पोइ सुबुह जो उथी इन नियत सां कंदो कर त मुस्तफ़ा जी सुन्नत इन्हनि ॻाल्हियुनि ते असांजी तवजो कोन्हे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं पर या मुंहिंजे महबूब मदीने वारे जी चओ छा आहे सुन्नत चओ छा आहे या महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नत हे तव्हांजी मेडिकल हे तव्हांजी डॉक्टरी हाणे थी आहे डॉक्टर बि छा था चवनि हाणे था चवनि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहो अमली तौर असांखे करे ॾेखारियो ऐं डॉक्टर छा था चवनि डॉक्टर चवंदा सॼी इंसान हीअं बंदि कयो वेठो आहे लिहाज़ा अखि हिकु जॻह ते आहे सुबुह जो जागे थो त इन अखि जूं जेके रगूं आहिनि हिननि रगुनि खे वर्ज़िश कराइण लाइ चोरण लाइ थोरो हीअं करणु ज़रूरी आहे अखियूं हिकु जॻह ते ईअं पयूं आहिनि लिहाज़ा हाणे सुबुह जो उथे थो त हिनखे चोर
सुभान अल्लाह वसल्लम अगे ईअं फरमायो ईअं कयो कसम खुदा जो मुंहिंजे महबूब जी जेका जेका अता हुआ उन में उम्मत मुसलमाननि सभिनी जे लाइ भलाई आहे हाणे अॻिते हल त जेका ॻाल्हि मूंखे ॿुधाइणी आहे हज़रत सैयदना रबिया रज़ियल्लाहु तआला अन्हु जी महबूब उन जी शादी कराई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह या अल्लाह जे हबीब मदीने पाक जे ॿाहिरां हज़रत रबिया खे ज़मीन जो टुकड़ो बि ॾेई छॾियो कहिड़े शहर में सुभान अल्लाह थकिजी पिया भत जे इंतज़ार में हो चओ न कहिड़े शहर में चओ सभु चओ अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो इश्क मारण बारिया मुद मग मदीने जा सारिया मुद मग मदीने जा सारिया इश्क मारण बारिया मुद मग मदीने जा सारिया मुद मग मदीने जा सारिया घोड़ा घड़ियूं कीअं धारियां घोड़ा घड़ियूं कीअं धारियां जंहिंखे राति रहबर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई ओ तो हर हर याद पियो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज़रत रबिया के मदीने पाक खां ॿाहिरां हिकिड़ो ज़मीन जो टुकड़ो अता फरमायो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो अता फरमाए छॾियुसि पर अल्लाह जी कुदरत वा इत्तिफ़ाक़ अहिड़ो आहे त उन ज़मीन जे टुकड़े सां बन्नो बन्ने में गॾु हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बि बन्नी आहे सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अञा ज़ोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी बेकदुरी कौम में ॼावा हूं असां सुभान अल्लाह वरी बेकदुरी कौम में ॼावा शुक्र अल्लाह जो चो शुक्र गरीब शुक्र जलसो बकर तकीर बकर माण्हू बि संभाल बोल कर माण्हू बि संभाल बाबा हीअं करे संभाल सुभान अल्लाह हाणे तूं वरी वेही रहो कुल बस ॻाल्हि ख़तम जलसो ख़तम आहे सुभान अल्लाह ज़ोर सां बच्चा तव्हां हिकिड़ो माण्हू हुजे सियाणो जेको ॿियनि ते नज़र रखे इहो मां नज़र रखां तव्हां रखो था सुभान अल्लाह बुलंद आवाज़ बहरहाल
वो हजरत सैयदना रबिया जी जेका बनी आ उन बनीअ सां गॾु बनी आ सहाबन जे सरदार महबूब जी आर्मीअ जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ हजरत अबू बकर सिद्दीक़ महबूब जा जेके वॾा ख़लीफ़ा हन उहे घणा हन चओ पहिरों नंबर कंहिंजो आहे अधु चवनि था अधु कोन था चवनि पहिरों कंहिंजो आहे हाणे इहो ख़िलाफ़त में बि रुगो नंबर पहिरों नथसि सम्झजां ॻाल्हि इहो अक़ीदो आहे रुगो ख़िलाफ़त में नंबर पहिरों नथसि बल्कि अल्लाह वटि जेके महबूब जा सहाबी वध खां वध प्यारा आहिनि उन्हनि में बि नंबर पहिरों सिद्दीक़ जो ऐं शियो इन जे उबतड़ा शियो जेको आहे इन जे उबतड़ा उहो चवे थो त बस हिकु ई अल्लाह वटि प्यारो आहे ऐं अल्लाह खे वधीक वेझो हिकु आहे उहो केरु आहे उहो चवनि था असां न उहो चवनि था त पहिरों नंबर आहे हज़रत अलीअ जो ऐं असां चऊं था त पहिरों नंबर आहे सिद्दीक़ जो ॿियो आहे उमर फारूक जो टियों आहे उस्मान गनीअ जो मौला अलीअ जो चौथों नंबर आहे यो ज़हन में हुजे अक़ीदो कॾहिं कॾहिं तूं वेहे थो चांहि पीए थो संगत अथई साथ अथई माशाअल्लाह तव्हां वई असां छा चवंदा आहियूं यार इहे त हाणे मौलवियुनि जा मसइला ऐं मौलवी त माशाअल्लाह हूअं सख़्तियूं कंदा आहिनि ऐं मौलवियुनि जो कमु आहे साईं वारा त माशाअल्लाह हूअं बि बरोच माण्हू आहिनि ॾाढा माण्हू आहिनि इहे ॻाल्हियूं सख़्तु कंदा आहिनि ऐं अजायो ज़िद जूं ॻाल्हियूं था कनि न न न असां महबूब मदीने वारे जे फरमान ते अमल था कयूं ऐं असां वटि उबतड़ा ज़माने में वो ज़माने में उबतड़ छा आहे अल्लाह जे हबीब फरमायो आहे त दुनिया जो जेको कमु हुजे न उन दुनिया जे कम में नरम हुजे हाणे तव्हां असां पाण गौर कंदासीं पंहिंजे पाण ते मुआशिरे में असां कीअं असां इन जे उबतड़ अल्लाह जे हबीब फरमायो आहे बनी जो कमु अथई उन में नरम हुजे ॾेती लेती थई उन में नरम हुजे को कर्ज़ वठई त उन वीचारे मिसकीन आहे जे करे त उनखे भले मोहलत ॾे नरमी करे अल्लाह जे हबीब फरमायो आहे ॿी का ज़माने में कमकार आहे ज़माने जा खोड़ कम आहिनि अल्लाह जे फरमायो वापार आहे मिट्री माइट्री आहे रिश्ता आहिनि ताल्लुक आहे उन में सख़्तु न हुजे उन में नरम हुजे बाक़ी जेॾी महिल दीन जी ॻाल्हि हुजे त पोइ उन में जबल वांगुरु हुजे हाणे थोरो गौर कजो माज़रत सां मां तव्हां खां पुछां थो असां इन जे उबतड़ बनीअ में सख़्तु हिक ॿिए खे हणी अलाह पनाह ॾे मारियो वेठो फसाद कारोबार में 5 रुपया छॾण लाइ तयार न आहियूं उन में असां सख़्तु आहियूं बाक़ी दीन जी जहिड़ी महिल ॻाल्हि ईंदी चवंदा न इहो मौलवियुनि जो मसइलो आहे असां वाबी सां पूरा आहियूं शीए सां पूरा आहियूं कादियानी सां पूरा आहियूं फलाणे सां पूरा आहियूं फलाणे सां पूरा आहियूं फलाणे सां पूरा आहियूं मां चवां थो अदा इहो तुंहिंजो कमु आहे असां महबूब असां आहियूं सुन्नी सुन्नत जा पाबंद महबूब फरमायो आहे दुनिया में नरम थी दीन में सख़्तु थी असां हिन सुन्नत ते था हलूं हबीब जे फरमान ते था हलूं ऐं मुआशिरो सॼो उन जे उबतड़ थो हले मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे अहले सुन्नत व जमात जो तरीक़ो आहे त पहिरों नंबर कंहिंजो आहे सभु चवनि चओ कंहिंजो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो महबूब जे सभिनीनि सहाबनि में पहिरों नंबर आहे हज़रत रबिया जी बनी ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बनी बिल्कुलु ॿारो ॿारे सां वा बनो बने सां वा गॾु आहे हज़रत सैयदना रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॾिहाड़े ते पंहिंजी बनीअ ते बीठल आहे हज़रत सिद्दीक़ अकबर बि तशरीफ़ वठी आया हज़रत सिद्दीक़ अकबर जी ऐं हज़रत रबिया जी पाण में बनीअ जे कंहिं मामले ते गुफ़्तगू थी हज़रत सिद्दीक़ वॾो आहे रुतबे में बि उमिरि में रुतबे में त हुई सभिनीनि जो सरदार आहे सहाबिन जो पर उमिरि में वॾो आहे कचहरी कंदे 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 हज़रत रबिया खे हज़रत सिद्दीक़ अकबर सख़्तु जुमिलो चयो गार न केॾी महिल माण्हू अखर थोरो नरम चवणो हूंदो आहे सख़्तु चई जागो था निंड अची हज़रत सिद्दीक़ अकबर जहिड़ी महिल हज़रत रबिया खे जुमिलो चयो सख़्तु 2-3 मिंट मस गुज़रिया ख़ुद हज़रत अबू बकर खे दिल में
ख्याल पैदा पाण थी तो यार मां हिन ते सख्ती करे वयुसि पाण हज़रत रबिया खे सॾु कयो कंपे की बीठे बनींदे रबिया हेॾा हज़रत रबिया भॼंदो आयो जी साईं चईंसि त रबिया माखऊं पलांद वठ साईं छाजो पलांद यार मां तोखे हाणे अखर चयो सख़्त मूंखे दिलि में एहसास थी पियो आहे हाणे या त मूंखां पलांद वठ हेॾा लफ़्ज़नि ते गौर कजां या त मूंखां पलांद वठ न त मां तुंहिंजी दाह नबी साईं खे ॾींदुसि हज़रत रबिया जा ॿिया माइट इर्द गिर्द ॿनिन ते जीअं हर को कमु कंदो आहे उहे सभु कमकार ते बीठल हुआ उहे बि ॻाल्हि ॿुधी आसे आसे कंदा या माइट हुआ हज़रत रबिया जे ताल्लुक वारा छो त कबीलो त हिते कोन हो पर ताल्लुकदार हिते मौजूद हुया जेके रबिया खे कंहिं न कंहिं पासे खां वेझा हुया उहे ॻाल्हि ॿुधनि पिया उहे हज़रत रबिया खे चवनि पिया अजीब ॻाल्हि आहे कबूले बि पाण थो सिधी कबूले में पाण थो त मां अखर सख़्त चयो आहे दाह त उहो ॾे जंहिंजे मथां ज़ुल्म थिए या जंहिंजो पाव पलांद ॿिए ॾे रहियल हुजे कहिड़ो कमु आहे जो चवे थो त पलांद वठ मूंखां न त मां तुंहिंजी दाह नबी साईं खे ॾींदुसि हज़रत रबिया पियो फरमाए पंहिंजनि माइटनि खे ओ चरियो तव्हांखे ख़बर ई कान्हे त सिद्दीक़ जो इस्लाम ते थोरो केॾो तव्हांखे ख़बर ई कान्हे तव्हां छॾियो तव्हां हलो थो परे परे हज़रत सैयदना रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजा उहे जेके ताल्लुकदार आहे उन्हनि ताल्लुकदारनि खे फरमायो परे थियो तव्हां मूंखे छॾे ॾियो मूंखे हज़रत सिद्दीक़ खे छॾे ॾियो हाणे हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु साम्हूं बीठो आहे ऐं हज़रत सिद्दीक़ फरमाइसि पियो ओ सोना रबिया मूंखां पलांद वठ ऐं हज़रत रबिया चए पियो न छो त जेको महबूब जे ख़िदमत में आहे त उनखे सभिनी राज़नि जी ख़बर आहे त सिद्दीक़ महबूब खे केॾो प्यारो बहरहाल हज़रत सैयदना रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु हलणु शुरू कयो ऐं हज़रत सिद्दीक़ पुठियां पुठियां चवंदो हलेसि त मूंखां पलांद वठ मूंखां पलांद वठ मूंखां पलांद वठ मूंखां पलांद वठ मूंखां किसास वठ अरबी में किसास चइबो आहे मूंखां किसास वठ मूंखां किसास वठ ऐं हज़रत रबिया चवे न हज़रत रबिया हीअं जो हलणु शुरू कयो त पुठियां जेके हो अज़ीज़ अकारब ताल्लुकदार जेके हुया उहे ताल्लुकदार गॾु थिया त उहे बि मेड़ो करे हलणु हीअं गॾु शुरू कयूं हज़रत रबिया पोइते जो निहारियो त उन्हनि खे निहारे करे फरमाई चईं सिद्दीक़ अकबर तव्हां ॾे पोइते कंधु खणी निहारियो ऐं महबूब खे वञी दाह ॾिनई त यादि रखिजो तव्हांजो कुझु बि कोन बचंदो सिद्दीक़ महबूब खे एॾो प्यारो मतां तव्हांजी भुल हुजे त असां मेड़ करे हलूं था हबीब ॾे ऐं हली शाहिदी ॾींदासीं त नबी ओ पाण कबूलियूं वेठो आहे उनखे तव्हां छॾे ॾियो मां ॼाणा ऐं हज़रत सिद्दीक़ अकबर ॼाणे तव्हां इहा ग़लती न कजो मोटो पोइते ईअं कचहरी कंदा हज़रत रबिया ऐं सुहिणो सिद्दीक़ मुस्तफ़ा करीम जी कचहरीअ में अची पहुता हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर उथंदे ॻाल्हायो छो त हबीब जी कचहरीअ में इब्तिदा करणु गुफ़्तगू जी हर हिक खे इजाज़त कान आई सिद्दीक़ रुतबे में वॾो आहे सभिनीनि खे ख़बर आहे सिद्दीक़ पाण अर्ज़ कयो मुस्तफ़ा खे या रसूल अल्लाह मां चवांसि थो त पलांद वठ या रसूल अल्लाह मूंखां पलांद नथो वठे अल्लाह जे हबीब निहारियो हज़रत रबिया ॾे पाण करीमन फरमायो रबिया ॻाल्हि छा आहे छा मसइलो आहे पर पहिरें तूं बि चओ मां बि चवां त मुंहिंजे महबूब ग़ैब दान नबीअ खे ख़बर आहे सुभान अल्लाह चओ हबीब खे ख़बर आहे चओ हबीब खे ख़बर आहे पर हबीब सुवाल फरमायो त जीअं सुवाल थिए ॿिया बि ॿुधनि मसइलो हल थिए हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं कचहरी पे कई से मां त साईं खे चयो ई कोन हज़रत सिद्दीक़ पाण लफ़्ज़ चयो वरी उन खां पोइ पाण ई एहसास थियुसि त मां अखर सख़्त ॻाल्हाए वियो आहियां या रसूल अल्लाह सिद्दीक़ मूंखे उन महिल खां चए पियो त पलांद वठ त मुंहिंजे महबूब खे त ख़बर आहे पर हबीब आज़माइण लाइ अञा ॻाल्हि खे निर्वार करण लाइ पाण करीमन फरमायो त रबिया पोइ तो कहिड़ो जवाब ॾिनसि
हजरत रबिया अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ यको चवंदो थो अचे त चओ 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 मां चवां थो त न चवंदुसि अल्लाह जे हबीब जो चेहरो गुलाब जे गुल खां वधीक बहकी हबीब अकरम फरमायो त ओ रबिया सुठो कई जो सिद्दीक़ के वरदी न ॾिनई पर महबूब फरमायो हाणे सिद्दीक़ जेको आहे न जो सिद्दीक़ इन जो सीनो ईअं ठरंदो कोन छो त हिन दिल ते बार आहे ऐं हबीब जी अॻे बि हदीस फरमायल आहे ऐं फरमायो अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर मुंहिंजे उम्मतिन मां उम्मतिन ते सभिनीनि खां वधीक रहीम मुंहिंजो अबू बकर ये उन हदीस जो असर हो जो पाण ही ख्याल थी पियो दिल ते माना बार थी पियो अभी फरमायो रबिया इन जी दिल ईअं कान ठरंदी हाणे तोखे मां जुमलो थो सेखारियां वो जुमलो चवीस त भला अबू बकर जी दिल ठरे या रसूल अल्लाह इरशाद फरमायो अल्लाह ने फरमायो तोखे दुआ थो सेखारियां दुआ उहा वर्दी में चवीस त गफर अल्लाहु लक या अबा बकर ओ अबू बकर सिद्दीक अल्लाह तोखे हुई बख्शिश अता फरमाई या तू हुई जन्नती हां पर दोला दुआ तो क्या अल्लाह तो जा अन्य दरजात बुलंद फरमाए अल्लाह जे हबीब इहा दुआ हजरत रबिया के सेखारी ऐं हबीब जे हुजूर में हबीब जे कचहरी में हजरत रबिया मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामो हजरत सिद्दीक अकबर के इहा दुआ जेका महबूब सेखारी उहा चयईस त अल्लाह जे हबीब हेना ने याद अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हजरत अबू बकर सिद्दीक ने हारियो अल्लाह जे हबीब सोने सिद्दीक दे ने हारियो अबू बकर बि रोई दिनो त मुस्तफा बि रोई दिनो उन खां पोइ मुझे महबूब लफ्ज़ फरमाया अल्लाह अबी बकर में इरशाद फरमायो त जॾहिं मुंहिंजी तस्दीक कंहिं बि जहान में कान पे कई वो फरमायो मानुन के दीन जो पैगाम दिनुम कहचो मोजज़ो ॾेखार कहचो त दलील ॿुधाए हे मुंहिंजो यार अकेलो सिद्दीक़ आ जंहिंखे जीअं जो दावत ॾिनम देरी कान कई कलमो खणी पढ़ी अल्लाह जे हबीब वरी उन सां गॾु इरशाद फरमायो आ मुस्तफा जी हदीस वा अल्लाह जो हबीब तो इरशाद फरमाए अबा जागो था हथ मथे कयो तबारक अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो बिन्ही जहानन जे सरदार इरशाद फरमायो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जहे जहे मां मोहम्मद करीम जे मथा थोरो कयो अदा असां जो त को बि थोरो महबूब ते नाहे महबूब जा कुल जहान जे मथा थोरा अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो जहे जहे मुंहिंजे मथा थोरो कयो मां मोहम्मद करीम उन जो थोरो लाहे छॾियो सिवाय सिद्दीक अकबर जे इन जो थोरो मुंहिंजो रब पाण लाहींदो मुंहिंजा भाउ अज़ीज़ जेकॾहिं मां सिंधी ज़ुबान में ईअं चवां ऐं हबीब जे हदीस जो तर्जुमो आहे जेकॾहिं मां सिंधी ज़ुबान में ईअं चवां त इस्लाम हज़रत अबू बकर जो अॼु ताईं कर्ज़ी आहे कसम ख़ुदा जो इन ॻाल्हि में को बि वाधाउ कोन्हे इहो हक़ आहे सोणे सिद्दीक जो शान रब बुलंद फरमायो अल्लाह ताला तव्हां असांखे सिद्दीक जी मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह ताला तव्हां असांखे आले सुन्नत जो अक़ीदो नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे वहाबिन खां बचाए राफिज़िन खां बचाए अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे आले सुन्नत जो ईअं अक़ीदो नसीब करे जीअं सोणे शेरे मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम खे नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला मथे महीने जी 12 तारीख़ आचर जे ॾिहाड़े ते हज़रत साईं सोणे शेरे मुस्तफ़ा जो शाहपुर चाकर में उर्सवा तमा के दावत 12 तारीख़ आचर जो ॾिहाड़ो जनवरी महीनो यानी मथियो महीनो है दिसंबर शाहपुर चाकर में इंशाअल्लाह ताला सुबह फजर नमाज खां वठी करे बेपहरीअ जी नमाज ताईं हज़रत साईं सुल्तानुल वाइज़ीन शेरे मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह जो उर्स शरीफा तमाम सभिनीनि खे दावत खुदा करणी मां शुक्रगुज़ार आहियां साईं मोहम्मद रमज़ान सिकंदरी साहिब जो।